नादरीन, मीरापुर के शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून कत्ल केस जो मास्टर माइंड गिरफ़्तार न थी सघियो आहे। वर्सीअ के हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे नौशरो फेरोज़ मां ज़ाहिद काइम खानी। साहिती ज़िले नौशरो फिरोज के शहर मीरापुर से ताल्लुक़ रखंदड़ सहाफ़ी अज़ीज़ मेमून की शहादत के 1 साल पूरो थी वियो आहे। अज संदस पहिरीं वरसी मल्हाई पई वञे। अफ़सोस इहो आहे त साल पूरो थियण बावजूद शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून के कत्ल के मास्टर माइंड के पुलिस गिरफ़्तार करे न सकी, जंहिं सबब सहाफ़ियुनि में सख़्त गणती की लहर छायल आहे। हिन सिलसिले में सहाफ़ियुनि जो चवणु आहे त अज़ीज़ मेमून सचाईअ जो सिपाही हो ऐं सच ते उनखे शहीद कयो आहे। ईअं खणी चइजे त उनजो जेको नाहक खून वहायल आहे उहो नेठि रंग लाहींदो। मेहरापुर जो जाखोड़ी सहाफ़ी अज़ीज़ मेमून असां खां विछड़ी वियो आहे, जंहिंखे अॼु 1 साल पूरो थियो आहे ऐं उन जा कातिल जेके आहिनि कुझु त गिरफ़्तार थियल आहिनि, पर जेको मुख्य मास्टर माइंड आहे मुश्ताक सैतो, उनखे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे। तोड़े जो सॼी सिंध सॼो मुल्क जेको आहे उनजे लाइ सरापा एहतजाज बणियल रहियो आहे। उनजे वारसनि खे जेको आहे अञा ताईं इंसाफ़ न मिली सघियो आहे। शहीद अज़ीज़ मेमून जा वारस भी गैर महफूज बणियल आहिनि। खेनि बार बार धमकियुनि जो सिलसिलो भी जारी आहे। हिन सिलसिले में शहीद के भाउ हफ़ीज़ मेमून जो चवणु आहे त अज़ीज़ खे जहिड़े नमूने बेदर्दीअ सां साहब सां शहीद कयो, मां सम्झां थो इहो अज़ीज़ जो क़त्ल न हुयो, पर पूरी सहाफ़त जो क़त्ल हुयो। हू पंहिंजी ज़िंदगीअ में जंहिं तिल सां सहाफ़त कंदो रहियो उहा बेदर ऐं आउं सम्झां थो जेके मुआशरे जा नासूर हुया ऐं मुआशरे जी जेके बुरायूं हुयूं, अज़ीज़ उनखे तमामु सुहिणे नमूने हाईलाइट कंदो रहियो ऐं उन हाईलाइट करण के हवाले सां ई अज़ीज़ जा कई समाज दुश्मन अनासर पैदा थी पिया। SSP नौशरो फिरोज अल्ताफ़ हुसैन लगारी ॿुधायो त पुलिस मुख्य कातिल मुश्ताक के गिरफ़्तार करण लाइ मुतहरिक आहे ऐं जल्द खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। शहीद अज़ीज़ मेमून के केस के बारे में मां अॻु में ई थोरो तफ़सील ॿुधाए चुको हुउसि, डिस्कस थियो त इन में जवाबदार जेके ज़ाहिर थिया 8 जवाबदारनि जा नाला आया, जंहिंमें 6 जवाबदार गिरफ़्तार थिया, रिमांड में आया, उहे जेल भी हलाया विया। 2 जवाबदार जेके गिरफ़्तार कोन थी सघिया, मुश्ताक ऐं उनजो भाउ फयाज़ जेके आहिनि से जी अबशाह जी। सो मक़सदु आहे त हाणे उहे 2 जेके आहिनि से उहो रूपोश रहिया आहिनि, पर असां टीमूं जेके ठाहियूं, ऑफिसर डेप्यूट कयासीं ऐं उन्हनि खे मुक़ररु कयोसीं। उन्हनि बि टेक्निकली इलाही एफर्ट्स वरिता ऐं उन्हनि जे गिरफ़्तारी जे लाइ जवाबदारनि जे घुरिदड़ जवाबदारनि जे गिरफ़्तारी जे लाइ इलाही जॻहियुनि ते छापा हयां, रेड कया आहिनि, पर उहो अञा हिन महिल असांखे मिली न सघियो आहे। शहीद अज़ीज़ मेमून के साल अॻु क़त्ल करे संदस लाश के गोदू शाख में उछलायो वियो हो। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त अज़ीज़ मेमून के कत्ल के मास्टर माइंड के गिरफ़्तार करे कत्ल जा सबब ॻोल्हिया वञनि। साथी रिपोर्टर आकाश कुमार, कैमरामैन सोहेल राजपर सां गॾु ज़ाहिद काइम खानी, आवाज़ TV नौशरो फिरोज।